शाह सचल स्वामी फाउंडेशन पारां मुनतहा स्किल डेवलपमेंट सेंटर में सिंध जे हुनर, शऊर, सक़ाफ़त ऐं तारीख़ खे उजागर करण लाइ शानदार सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें सैफ जे रीजनल डायरेक्टर इमाम बख़्श आरीसर महिमान ख़ासि तौरु शिरकत कई, जॾहिं त नवाब शाह प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद इस्माइल डोमकी, म्यूनिसिपल कारपोरेशन शहीद बेनज़ीर आबाद जो मेंबर लाला अरशद ख़ासकेली, ख़ान मोहम्मद मरी ऐं जावेद ख़ासकेली एज़ाज़ी महिमान तौरु शरीक हुआ। इन मौक़े ते मथियनि महिमान अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी तहज़ीब शाहूकार तहज़ीब आहे, जेका सदियूं न बल्कि हज़ारे सालनि जी तारीख़ रखे थी। हिननि चयो त दुनिया भले केतिरी बि तरक़ी कई आहे, पर ॿहिराड़ीअ जी औरतुनि जे हथ जो हुनुर कमाल जो आहे, जंहिंमें सिंधी भर्थ, गज, आर ते थियल कम ऐं जंडीअ समेत ॿिया हुनर शामिल आहिनि। हिननि चयो त भिटाई साईं बि पंहिंजी शाइरीअ में सूरमियुनि जो ज़िक्र कयो आहे। हिननि वधीक चयो त सिंधी मीडिया माठार में पियल सिंधी सक़ाफ़त खे ॿीहर उजागर करण में अहम किरदारु अदा कयो आहे। इन मौक़े ते आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक ओढ़ाई वई। प्रोग्राम में सिंधी गीतनि ते झुमरियूं पाए मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते टेबलोस पिणु पेश कया विया। सक़ाफ़ती प्रोग्राम में औरतुनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई।